खुराक खाते जे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान कराची ऐं हैदराबाद में अटे ऐं मानी जे अघनि में वाध जो नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान जो चवणु हो त सिंध में हलंदड़ साल कणक जो बम्पर फ़सुलु थियो आहे। अटे ऐं मानी अघनि में वाध बर्दाश्त न कई वेंदी। मखदूम महबूब ज़मान हिदायत कई त सूबाई वज़ीर तरफ़ां खुराक खाते ऐं ज़िले इंतिज़ामिया खे फौरी तौर ते क़ीमतुनि जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वञे। सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान अटे कणक जे स्टॉक ऐं सप्लाई चेन बाबति तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायो पिया। अवां खे ॿुधाईंदासीं खुराक खाते जे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान कराची ऐं हैदराबाद में अटे ऐं मानी जे अघनि में वाध जो नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान जो चवणु हो त सिंध में हलंदड़ साल कणक जो बम्पर फ़सुलु थियो आहे। अटे ऐं मानी अघनि में वाध बर्दाश्त न कई वेंदी। मखदूम महबूब ज़मान हिदायत कई त सूबाई वज़ीर तरफ़ां खुराक खाते ऐं ज़िले इंतिज़ामिया खे फौरी तौर ते क़ीमतुनि जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वञे। सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान अटे कणक जे स्टॉक ऐं सप्लाई चेन बाबति तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे।